अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे अॼु प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद में शंघाई ताउन तंज़ीम जो जेको आम इजलास आहे उहो सुभाणे खां शुरू थियणु वञे पियो। 2 ॾींहंनि ताईं इजलास जारी रहंदो ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके वफ़द आहिनि, ख़ासि तौर ते हिन तंज़ीम जा जेके मेंबर मुल्क आहिनि, उन्हनि जा वफ़द पाकिस्तान पहुची चुका आहिनि, जंहिंमें चीनी जेके वज़ीर आज़म आहिनि ली चियांग उहे पहुता। शानदार उन्हनि जो इस्तक़बाल कयो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके ॾिसूं था त ईरान जो नाइब जेको सदर आहे उहो अवल नाइब सदर, उन खां बेलारूस वज़ीर आज़म, काज़किस्तान जो वज़ीर आज़म, इंडिया जो जेको परॾेही वज़ीर आहे जयशंकर ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि हिन तंज़ीम जा मेंबर मुल्क, उन्हनि जा वफ़द पहुतल आहिनि इस्लामाबाद। ऐं हीअ तंज़ीम जीअं तव्हांजे इल्म में आहे त 2001 में चीन ऐं रूस जेको आहे गॾिजी करे उनजो बुनियादु विधो हो ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ मुल्क जेके उन्हनि जा मेंबर थींदा विया। जुलाई 2017 में पाकिस्तान खे जो मुस्तक़िल मेंबर बणायो वियो। इंडिया खे बि 2017 में ई मेंबर बणायो वियो हो ऐं गुज़िरियल साल ईरान खे हिन जो मुस्तक़िल मेंबर बणायो वियो ऐं ॿिया खोड़ सारा जेके मुल्क आहिनि उहे हिन जा हाणे मेंबर मुल्क आहिनि। ऐं हीअ जेका तंज़ीम आहे, यूरोपियन जेके कंट्रीज़ आहिनि उहे वरी हिन खे पंहिंजी नज़र सां ॾिसनि था ऐं उहे सम्झनि था त हीअ जेका तंज़ीम आहे शंघाई ताउन तंज़ीम जेका चीन ऐं रूस ठाही आहे, उहा असल में जेको नेटो इतिहाद आहे उनखे काउंटर करण जे लाइ ठाही वई आहे। इहो यूरोप जो मौक़िफ़ आहे। बहरहाल नेटो जो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। हीअ जेका तंज़ीम आहे उहा फोकस कंदी आहे ख़िते जी जेका आहे सिक्योरिटी ऐं इक़्तिसादी तौरु जेका सियासी सूरत हाल आहे उन ते ई हिन जो फोकस हूंदो आहे घणे भाङे। सो अॼु जे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन तंज़ीम जो जेको तंज़ीम जी कॉन्फ्रेंस आहे उनजी इस्लामाबाद में थियण जी केतिरी अहमियत आहे ऐं जेके कहिड़ा कहिड़ा मामला हूंदा उन्हनि ते डिस्कशन कई वेंदी, उन ते ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम जे ॿिए हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको आइनी तरमीम वारो मामिलो आहे, 26वीं आइनी तरमीम, उन जे हवाले सां हाणे मामला हतमी जेका सूरत आहे उन तरफ़ वधनि पिया था ऐं गुज़िरियल ॾींहुं ॾिठीसीं त काफ़ी अहम डेवलपमेंट नज़र आई। बिलाल भुट्टो ज़रदारी नून लीग जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ साहब सां राब्तो कयो। ईअं ई असद कैसर जेको आहे PTI अॻवान, उन्हनि मौलाना फज़लुर रहमान सां राब्तो कयो। एहसन इक़बाल जी क़यादत में नून लीग जे वफ़द MQM सां मुलाक़ात कई ऐं अॼु मौलाना फज़लुर रहमान जेके मीरपुर ख़ासि पहुतल आहिनि उन्हनि इहो ॿुधायो त सुभाणे हू कराची में बिलाल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कंदा ऐं उतां खां पोइ हू लाहौर रवाना थींदा, नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदा ऐं नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे वरी हू PTI वारनि सां मुलाक़ात कंदा ऐं घणे भाङे इम्कान ॾेखारे पियो त जीअं ई ही शंघाई ताउन तंज़ीम वारो इजलास या कॉन्फ्रेंस या पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदी त हीउ मामिलो पार्लियामेंट ॾांहुं वधंदो ऐं न रुॻो ही तरमीम पार्लियामेंट में पेश कई वेंदी पर हिन भेरे उनजी मंज़ूरी बि वरिती वेंदी ऐं ज़रिए जी इहा दावा आहे त मौलाना फज़लुर रहमान साहब खां हटी करे बि हिकिड़ी पॉलिसी जोड़ी वई आहे। पॉलिसी साज़ जेके इदारा आहिनि उन्हनि जे तरफ़ां त जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान साहब हिन भेरे साथ नथा ॾियनि, घणे भाङे इम्कान आहे त ॾींदा, छाकाणि त अॼु उन्हनि चयो त असीं जेको हीउ ड्राफ्ट आहे उनखे हतमी शिकल ॾियण जे वेझो पहुची चुका आहियूं। इहा मौलाना फज़लुर रहमान साहब जी दावा हुई अॼु मीरपुर ख़ासि में। पर तंहिंजे बावजूदि चयो थो वञे त जेकॾहिं मौलाना साहब साथ नथा ॾियनि त उनजे बावजूदि बि जेको होमवर्क आहे उहो मुकमल कयो वियो आहे। तक़रीबन 10 खां 12 आज़ादु चऊं या जेके PTI जा मेंबर आहिनि क़ौमी असेंबली में उन्हनि खे फाइनल कयो वियो आहे। अहिड़ी रीति सेनेट में बि जेतिरा मेंबर घुर्बल हुआ उन्हनि ते बि होमवर्क चयो पियो वञे त इदारनि जे तरफ़ां ऐं जेका पॉलिटिकल क़यादत आहे उन जे तरफ़ां मुकमल कयो वियो आहे। बहरहाल इहे मामला हूंदा अॼु जे प्रोग्राम में। इब्राहिम कुंभर साहब ऐं माजिद मक़सूद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिन्ही दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। इब्राहिम साहब, ही डिघे अरसे खां पोइ ॾिसूं था त शंघाई ताउन तंज़ीम जहिड़ो जेको हिकिड़ो आम प्लेटफॉर्म आहे उनजी पाकिस्तान मेज़बानी करे पियो। हालांकि पाकिस्तान जेके अंदरूनी हालतूं आहिनि या इंटरनेशनल लेवल ते जेको पाकिस्तान जो इमेज जंहिं अंदाज़ जो पेश कयो वियो गुज़िरियल कुझु अरसे दौरान, त हिन कॉन्फ्रेंस जी अव्हां केतिरी अहमियत था ॾिसो? मुख़्तलिफ़ मुल्कनि जा वज़ीर आज़म हिते पहुतल आहिनि, रूस जो तमामु हिकिड़ो वॾो वफ़द हिते पहुतो आहे, चीन जो वज़ीर आज़म हिते पहुतल आहे, भारत जो सुठी ॻाल्हि आहे त परॾेही जेके वज़ीर आहिनि जयशंकर उहे बि पाकिस्तान पहुता आहिनि। सो कीअं था ॾिसो हिन जी अहमियत? ॾिसो महिरबानी नसीर साहब, हिकु त पाकिस्तान गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हिकिड़े सख़्तु क़िस्म जे आलमी बहरान ऐं आइसोलेशन जो शिकार आहे। इहा हक़ीक़त असांखे तस्लीम करणी पवंदी। पाड़ेसरी मुल्कनि सां असांजा तालुकात इंतिहाई ख़राबु रहिया आहिनि, पोइ भारत हुजे या जेको अफ़गानिस्तान हुजे। ईरान सां असांजे लाॻापनि जी हालति इहा आहे त उन्हनि सां असीं को मुआदो नथा करे सघूं। जेके मुआदा आहिनि उहे आलमी पाबंदियुनि जे करे असीं उन्हनि ते अमल नथा करे सघूं। मिसाल तौरु ते गैस पाइप प्लान वारो मुआदो आहे,
जी ईरान ते जेको ज़ुल्म थिए थो इसराइल तरफ़ां या जेको लिक में अमेरिका तरफ़ां असीं उनजी खुली मरमत नथा करे सघूं, त उन ई आइसोलेशन वारी सूरताल में हिन आला सतह जी जेका असां कॉन्फ्रेंस थिए थी, जंहिंमें पाकिस्तान जा सुठा दोस्त, पाकिस्तान जा पाड़ेसरी, उन खां अलावा जेके से आलमी ख़ुदि जेके से उहे उन्हनि जा जेके नुमाइंदा आहिनि था थियनि, त हिकिड़ो ज़बरदस्त अपॉर्चुनिटी आहे पाकिस्तान खे पंहिंजी हिन सूरताल मां निकिरण जे लाइ, ऐं इहो वॾो शर्फ़ आहे पाकिस्तान खे तूं उन्हनि जी मेज़बानी थो करे। हाणे सही आलमी जेका असां उहो तनाज़ुर में तक़ाज़ात इन ई ॻाल्हि जी आहे त इन ई तनज़ीम खे वधि में वधि जेको सो उहो हुन सां जेको सो कॉपरेशन बि करे, उन ई जे बुनियाद ते जेके नुक़्ता अचनि या जेका गाइडलाइन अचे या जेके समूरा मुल्क जेको सम्झनि था या जेके सलाहूं ॾियनि था, छाकाणि जो चीन, रूस, इवन ईरान तमामु तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि ऐं उन्हनि घणनि वॾनि वॾनि मैदाननि में जेको सो उहो असांखे पोइ छॾियो आहे, त इहो हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे पाकिस्तान जे लाइ, ऐं आलमी सतह ते इहो इमेज पैदा करण जी अपॉर्चुनिटी आहे त पाकिस्तान जेको सो आइसोलेशन खां न पियो वधे। इहे जेके 2018 खां पोइ या 2014 खां पोइ जेका पाकिस्तान सां अंदरूनी महिरबाननि जे करे जेका सूरताल पैदा थी, असीं उन मां निकिरूं पिया, ऐं हिन अंदरूनी जेका उहो सियासी हिकिड़ी तनज़ीम जे तरफ़ां हिकिड़ी खलफशार ऐं अफ़रा तफ़री ॾपेड़ वारी सूरताल जे बावजूदि ही कॉन्फ्रेंस कराए असां इहो पैगाम ॾेई सघूं था आलम खे त असीं जेको सो दुनिया सां कुले में मिलाए हलण जे लाइ तयारु आहियूं, ऐं दुनिया असांजी हिन सूरताल खे बि सम्झे, ऐं दुनिया जेका तरक़ी कई आहे उन मां फ़ाइदो वठण जे लाइ पाकिस्तान खे इंतिहाई संजीदा थियणो पवंदो, छाकाणि जो अहिड़ा मौक़ा बार बार न ईंदा आहिनि। सही माजिद साहब, जीअं इब्राहिम साहब चवनि था त आइसोलेशन जो शिकार रहियो आहे पाकिस्तान ॾिघे अरसे ताईं, न रुगो इंटरनेशनल लेवल ते, वरी पाड़ेसरी मुल्कनि सां बि नो डाउट इनमें को शक कोन्हे त के रिलेशन असांजा एॾा बहितर न आहिनि रहिया सवाइ चीन जे। सो हिन कॉन्फ्रेंस जी अहमियत अव्हां कीअं था ॾिसो? हाँ, महिरबानी नसीर साहब, इन में को शक कोन्हे त हिकु तमामु वॾी अपॉर्चुनिटी आहे ऐं हिकु वॾो मौक़ो आहे। शंघाई कोऑर्डिनेशन ऑर्गेनाइजेशन जो हिकिड़ो इजलास या कॉन्फ्रेंस जेका आहे सा पाकिस्तान उनजी मेज़बानी पिया कनि, ऐं जेके मुल्क आहिनि 10 मुल्क आहिनि, उन्हनि मुल्कनि में जेकॾहिं हर हिकु मुल्क खे मेज़बानी जो शरफ़ मिलंदो आहे, उहो हिन वक़्तु पाकिस्तान खे मिलियो आहे। मुंहिंजे दोस्त चयो त पाकिस्तान जेको आहे सो आइसोलेशन जो शिकार आहे, इन में को शक कोन्हे, पर असांखे ॾिसणो पवंदो त उन आइसोलेशन में उन में असां केतिरा ज़िम्मेवार आहियूं ऐं दुनिया केतिरी ज़िम्मेवार आहे। चाइना जंहिंखे असां चवंदा आहियूं गहरी दोस्ती आहे, इन में को शक कोन्हे, पर चाइना जा पंहिंजा तमामु घणा हिकिड़ा स्ट्रेटेजिक इंट्रेस्ट आहिनि पाकिस्तान सां, उहो असां सां जुड़ियो बीठो आहे। बाक़ी त असां कंहिंसां ठहण लाइ तयारु कोन आहियूं। ॿी सूरत हाल इहा आहे त दुनिया में जेके बि ब्लॉक्स ठहंदा आहिनि, उन्हनि ब्लॉक्स जी बेस ते उहे तरक़ी कंदा आहिनि, हिक ॿिए खे सप्लीमेंट कंदा आहिनि, हिक ॿिए खे जेको आहे सो इक़्तिसादी तरह, छो हिन जा बि टे जेके आहिनि से मेन ऑब्जेक्टिव आहिनि, जंहिंमें सियासी आहे, इक़्तिसादी आहे, ऐं ॿी जेका आहे उहा उनजी स्ट्रेटेजिक आहे, माना उन्हनि जी जेका तव्हां हिकिड़ी सलाहियत जेका उन्हनि जी हिफ़ाज़त जी सलाहियत आहे मुल्क खे बचाइण जी। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त उन मां पाकिस्तान जेकॾहिं को फ़ाइदो वठणु चाहींदो त उनजो डिपेंड करे थो पाकिस्तान जो जेके इंटरनल सूरत हाल आहे। पाकिस्तान जी इंटरनल सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे, ऐं इहे जेके बि इन्वेस्टर ईंदा, उहे जॾहिं बि आउं बि जॾहिं बि कॾहिं ॿाहिरि वियो आहियां त सभ खां पहिरीं उन मुल्क जा जेके हालात आहिनि उन्हनि जे बारे में इंफॉर्मेशन वठंदो आहियां त भई हिन मुल्क में सभ खां पहिरीं त उन जा हालात कहिड़ा आहिनि, छा हुते स्ट्रीट क्राइम आहे, लॉ एंड ऑर्डर कीअं आहे। उहे जेके बि इन्वेस्टर्स हिते ईंदा या जेके मुल्क ईंदा, जेके उन्हनि सां गॾु वफ़द ईंदा, उहे सभ खां पहिरीं त पाकिस्तान जा हालात ॾिसंदा। तव्हां ख़बर हूंदी त कल्ह कराची में छा थियो आहे, ऐं उनखां पोइ जेको आहे अॼु जेको पूरे पंजाब में जेको कॉलेज ऑफ जेके आहिनि पंहिंजा पंजाब कॉलेज, उते छा पियो थिए। सो इहे सभु चैलेंजिस आहिनि। उनखां सवाइ हिकिड़ी पार्टी आहे, उहा पार्टी जेका आहे सा एहतिजाज पई सोचे। सो इन में कैपिटलाइज़ करण जे लाइ पाकिस्तान जे लाइ तमामु वॾा चैलेंजिस आहिनि, ऐं उहे चैलेंजिस जेसीं ताईं उनखे फेस न करे सघंदा, तेसीं ताईं ही जेका शंघाई आहे, असां यकीननि चवंदा, असां उमेद बि करे सघूं था त इन मां पाकिस्तान खे कुझु फ़ाइदो पए, पर इहो फ़ाइदो तॾहिं पवंदो जॾहिं मुल्क में पाकिस्तान में
जेसिताईं पॉलिटिकल स्टेबिलिटी ईंदी। पॉलिटिकल स्टेबिलिटी खां सवाइ दुनिया जो को बि इन्वेस्टर न बिल्कुलु हिते ईंदो, न वरी हिते इन्वेस्ट करणु चाहींदो। सो मुंहिंजो ख़्यालु आहे मौक़ो त वॾो आहे जेकॾहिं पाकिस्तान उन मां फ़ाइदो वठे थो। सही। ऐं ॻाल्हि इहा ई आहे त मौक़े जो फ़ाइदो त जीअं जेको बयानु जारी थियो आहे वज़ीर आज़म हाउस मां, उन में ॿुधायो वियो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु जेके ई मुख़्तलिफ़ वफ़दनि जी क़यादत कनि पिया, उन्हनि सां जॾहिं मुलाक़ातूं कंदा इब्राहिम साहिबु, त उन्हनि सां ज़ाहिर आहे मुलाक़ातुनि में मईशत आहे, तिजारत आहे, समाजी ऐं सक़ाफ़ती शोबनि में ताउन आहे, अहिड़ी रीति ॿिया मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, उन्हनि मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल थींदी। सो इहा केतिरी अहमियत जोगी हूंदी मौजूदा हालतुनि में, इहे ॻाल्हियूं अहमियत जोगियूं हूंदियूं, या कि जेकॾहिं अहम मुआहिदा थियनि था, का ॻाल्हि ॿोल अॻिते वधे थी त? इहा ॻाल्हि त पाकिस्तान या रियासत खे जेको सम्झणी पवंदी त उन्हनि मुल्कनि सां या आलमी जेके फोरम आहिनि जिन सां पाकिस्तान ॻंढियल आहे, पोइ वॾियूं क़ौमुनि हुजनि या दौलत मुश्तरका हुजे या जेके सऊदी कॉन्फ्रेंस हुजे, शंघाई जेका कॉपरेशन ऑर्गेनाइज़ेशन, त उन सां ॻंढिजण जे लाइ पाकिस्तान खे पहिरीं कहिड़ियूं कहिड़ियूं जेके हचाऊं आहिनि या वबाऊं जेके लॻनि उन्हनि मां जांच करणु घुरिजे। ऐं इन्हनि अमूरनि हचाउनि जी मां जेको थो उहो इन ई ॻाल्हि सदाईं सम्झंदो आहियां। हिन पाकिस्तान जी अॼोकी सूरताल जी ज़िम्मेवार जेका शइ आहे अहम, उहा इहा आहे त पाण पाकिस्तान वटि कॾहिं को सिस्टम जेको आहे, सिस्टम नाले शइ, उहो कॾहिं क्लियर न आहे रहियो। उन जे करे जेका दुनिया जी तरक़ी हिते बि थिए थी उन मां असांखे को बि लाभ न थींदो। त पहिरीं ॻाल्हि त असांखे जेको उहो क़दम खणणो पवंदो, असां इहे तजुर्बा जेके आहिनि उहो बंदि करियूं, ऐं तजुर्बा करे माण्हुनि खे जेको जेका हिकिड़ी नेचुरल जेका असां पॉलिटिक्स जो जेको वे आहे उन जी रस्ता रोक करे असीं माण्हुनि खे पंहिंजे गले में विझूं था। यानी बुनियादी तौर ते उन्हनि जो हदफ़ ॿिया हूंदा आहिनि, हदफ़ वरी के सियासी पार्टियूं हूंदियूं आहिनि, ऐं उन्हनि खे टारगेट करण जे लाइ असीं हितां हुतां चूंडे जेको थो इहा पुराणी रीत आहे पाकिस्तान खे, उन मां बिल्कुलु जान आहे। मुआशी इस्तेकाम उन सियासी इस्तेकाम उन सूरत में अचे सघे थो जॾहिं असां पंहिंजे गले में विधल अहिड़ियूं फिल्मूं जेके मुस्तक़िल तौर ते हिन मुल्क जे गले में पइजी चुकियूं आहिनि, उन्हनि मां मुस्तक़िल तौर ते जान छॾायूं ऐं पॉलिटिक्स खे नेचुरल वे पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका सिस्टम में जेका सदाईं जेका असां हिकिड़ी लेबार्टी ठाहे छॾी आहे, उन में हिकिड़ा गैर सियासी जेको पंहिंजे पाण खे माहिर सम्झनि था, उहे वेही सियासत ते, पोइ आइन ते, पोइ पार्लियामेंट ते, पोइ जमहूरियत ते जेको तजुर्बो कंदा रहनि था, उहो बिल्कुलु ख़तमु करे दुनिया में जेके जिते जीअं बि निज़ाम आहिनि, लाज़मी कोन्हे त ही जेके शइ आहिनि उहे रूस में जमहूरियती निज़ाम न आहे, चीन में जमहूरियती निज़ाम न आहे, ईरान में जमहूरियती सिस्टम न आहे, पर उन्हनि जी जेका सा उहो हिकिड़ो सिस्टम आहे उहो हले पियो। उन में जेकॾहिं रियासत जेको थो आहे उहो घटि में घटि अवाम खे ॾाढो पाण खे ज़िम्मेवार सम्झे थी। रियासत जेको थो उहो पब्लिक ते ईअं गोलियूं त नथी हलाए, रियासत जेको थो आहे उहा नियाणियुनि खे ईअं पाउनि उन मां होटल ते कीले थी नथी, घटि में घटि पंहिंजे माण्हुनि खे जेको उहो रियासत उहो हिकिड़ा मफ़तू थियल जेको अवाम सम्झणु छॾे, असी बुनियादनि ते हिन फेडरेशन खे ऐं हिन फेडरेशन सां लाॻापियल जेके उन्हनि जा वहदतूं जेके आहिनि उन जे कचे धागे वारे उन रिश्ते खे सम्झणु बि खपे, ऐं क़ौमुनि खे जेको आहे उहा इज़त ॾियणु घुरिजे। इन में ई भलाई आहे, पाकिस्तान जी बहितरी जेकॾहिं थी सघे थी इन मां ई थी सघे थी। ही जेके तव्हां शाउंड्रम वारी जेका सोच रखियो था पहिरें ॾींहं खां वठी, उहा ई हिन सॼे माहौल खे बिगाड़े थी। उन जे करे आऊं जॾहिं चवां थो इन्हनि मुल्कनि मां या इन फोरम मां असांखे सिखणु घुरिजे त इहे सभु शयूं जेके थियनि उहे असांजे ज़रूरु। अच्छा, हाणे मां सभु ज़ाहिर आहे इंडिया जो जेकॾहिं जयशंकर साहिबु हिते पहुता आहिनि, सो उन्हनि हिकिड़ो बयानु त ॾिनो आहे त हू कॉन्फ्रेंस ताईं पाण खे महदूद रखंदा, पर असांखे नज़र आयो जीअं पहिरें मुशरफ जे ज़माने में असां ॾिठोसीं, आई थिंक श्रीलंका में थी जॾहिं परवेज़ मुशरफ उथी वञी वाजपेयी सां मिलियो, अहिड़े क़िस्म जा मौक़ा जॾहिं हूंदा आहिनि त मेल जोल बि ज़रूरु थींदी आहे, उन्हनि खे हिकिड़ो सुठे जेस्चर तौरु ॾिठो वेंदो आहे। त पाकिस्तान जी जेका पॉलिटिकल क़यादत आहे उन मां कहिड़ी उमेद अव्हां कयो पिया, या उन्हनि चयो आहे त ॿिए तरफ़नि लाॻापनि ते का ॻाल्हि ॿोल कोन थींदी, पर उन में लॻे थो को इम्कान त के ॻाल्हियूं थियनि पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में? ज़ाहिर एॾो प्लेटफॉर्म आहे। हिकिड़ो सवाल इहो, गॾोगॾु मुंहिंजो ॿियो सवाल अव्हां खां इहो बि हूंदो त ईरान जी जेका हींअर सूरत हाल आहे
इसराइल मुकमल तौर ते तयारी कयूं वेठो आहे ऐं अमेरिका जो उनखे मुकमल सपोर्ट आहे ऐं नओं जेको उन्हनि जो डिफेंस सिस्टम आहे इसराइल जे हवाले सां उहो बि अमेरिका उते पहुचाए छॾियो आहे त जंग जी ॼण हिकिड़ी मुकमल तयारी आहे। उन सूरत हाल में ही कॉन्फ्रेंस थिए थी, तव्हांखे लॻे थो त ईरान जा ज़ाहिर सिक्योरिटी सां रिलेटेड जेके मामला आहिनि उहे बि डिस्कशन हेठि ईंदा? ॾिसो, पहिरियों जेको सुवाल आहे उहो उनखे त आउं आउट राइटली रिजेक्ट थो कयां त जेकॾहिं जयशंकर खे मां ॿुधंदो रहंदो आहियां, हू इंतिहाई हिकिड़ो सोबर क़िस्म जो ऐं इंतिहाई सियाणो क़िस्म जो ऐं इंतिहाई इंटेलेक्चुअल क़िस्म जो जेको आहे उहो हुननि जो मिनिस्टर आहे। ऐं उहो कॾहिं बि जेस्चर बि कोन ॾींदो, जंहिंखे तव्हां गुड जेस्चर चवंदा आहियो न, उहो पाकिस्तान खे कोन ॾींदो। ऐं इहा पॉलिसी बि आहे जेका आहे उहा हिंदुस्तान जी पॉलिसी आहे ऐं तव्हां उनखे मोदी जी पॉलिसी सम्झो, पर हिन वक़्तु जेका बीजेपी आहे उन जी जेका आहे कोलिशन जी हुकूमत आहे, बीजेपी जी इनफैक्ट हुकूमत आहे कान, पर उनजे बावजूदि स्टेट जी पॉलिसी आहे त जयशंकर खे तव्हां जेतिरो खपे ओतिरो वेलकम ॾियो, होमेज ॾियो, जयशंकर सिग्नल न ॾींदो। उनखे ख़बर आहे पाकिस्तान क्राइसिस जो शिकार आहे, जेकॾहिं कंसीडरिंग त असां उन्हनि खे दुश्मन था सम्झो त हू बि असांखे दुश्मन सम्झंदा हुआ, त उन मां मूंखे का उमेद कान्हे। हा, ॿियो जेको सुवाल आहे उहो इम्पॉर्टेंट आहे। ॾिसो, सूरत हाल जेका हुनजी आहे ख़ासि करे मिडल ईस्ट जी या ईरान जी जेका सूरत हाल आहे इसराइल जी, उहा ॾाढी क्रिटिकल आहे। उन ते यकीनन ॻाल्हियूं थींदियूं ऐं उहे ॻाल्हियूं केतिरे क़दुरु थियनि थियूं, थी सघे थो जेके रशिया ऐं ॿियो चाइना उहे हिन वक़्त ताईं जेके आहिनि से ईरान सां जेके आहिनि से कोऑर्डिनेशन में हुजनि, पर मूंखे कोन थो लॻे त का सच उन मां स्टेटमेंट ॾींदा। जेकॾहिं ईरान ते अटैक थियो त असां सभु जा सभु मुल्क जेको आहे सो उनखे डिफेंड कंदासीं ईरान खे, जी अमेरिका जी या बर्तानिया या उन जा जेके मुल्क आहिनि दोस्त मुल्क आहिनि उहे चवनि था, हा नेटो अलाइज़ या जेके बि उन्हनि जा दोस्त मुल्क आहिनि उहे चवनि था, जेके डिफरेंट उन्हनि जो ऑर्गेनाइज़ेशन अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट आउं एक्सपेक्ट कोन था इहा का ईंदी। बाक़ी ज़ाहिर आहे हुननि जा जेके आहिनि से टॉक्स जेके आहिनि से उहे थियण जा इम्कान। सही। अच्छा मुख़्तसर इब्राहिम साहब, अव्हां खां बि इन ते चाहींदुसि, ईरान जी सूरत हाल ऐं जयशंकर साहब जो हिते अचण त का अॻु भराई जी उमेद ज़ाहिर हुननि त चई छॾियो आहे, पर असांखे का उमेद रखणु खपे या एज़ ए मेज़बान मौजूदा असांजी जेका हुकूमत आहे उन जो रवैयो कीअं हुजणु खपे? हिकिड़ो इहो। ॿियो, ईरान वारी जेका सूरत हाल आहे, छाकाणि त हिन तंज़ीम खे बि यूरोप जा, जीअं मूं ॿुधायो इंट्रो में, त कंट्रीज़ ॾिसंदा आहिनि, नेटो जे इतिहाद जे चवनि था थी काउंटर तौरु ॼण आयो आहे। हालांकि हुननि जो त फार्मूला ई ॿियो आहे त हिकिड़े इतिहादी कंहिं मेंबर मुल्क ते हमिलो थियो त समूरनि मुल्कनि ते हमिलो तसवर कयो वेंदो आहे, त हीअ त अहिड़ी आहे कोन, पर यूरोप ईअं पोर्ट्रे कंदो आहे। जयशंकर जो पाकिस्तान अचणु इहो तव्हां भले उन में बेतरफ़ियूं ॻाल्हियूं न थियनि, उन में भले जेके कश्मीर जा मामला जेके न अचनि या जेके पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में जेके तकरारी मामला आहिनि उहे न अचनि, पर हिकिड़ो पाड़ेसरी आहे। इन हक़ीक़त ते तव्हां हिंदुस्तान जेको उहो पाकिस्तान जो पाड़ेसरी आहे, उहो शरीर आहे, उहो बदमाश आहे, ज़ुल्म थो करे कश्मीर में, असांजो केस आहे मुल्क जो पाकिस्तान जी रियासत जो, उनखे हिकिड़ी साइड ते रखो, पर पाड़ेसरी चेंज नथो थी सघे। इहे त रियासत या रियासत जा जेके हुक्मरान आहिनि उहे बि चवंदा रहिया आहिनि त जॾहिं पाड़ेसरी चेंज नथो थिए त बहितर इहो न आहे त उन सां लाॻापा थोरा माण्हू ठीकु ठाहे रखे। ऐं ट्रेड ॾांहुं जेकॾहिं हिन फोरम जो मक़सदु या हिकिड़ो नुक़्तो ट्रेड ई आहे त पोइ ट्रेड भला बहितर जेको उहो पाड़ेसरी सां थी सघे थो, या जेको सरहद पारूं जेको सत समुंड पार जेको उहो बहितर थी सही। आउं सम्झां थो त वसी पैमाने ते पहिरियों त इहो फोरम न आहे त ईरान इसराइल जी जंग आहे, उन ते थींदो ई कोन्हे। ॿियो वरी इन में ॿिया मुल्क आहिनि जेके रूस आहे ऐं चाइना जेके वॾा मुल्क आहिनि, उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा आहिनि, इसराइल सां उन्हनि जा मफ़ाद पंहिंजा आहिनि, ईरान सां पंहिंजा मफ़ाद आहिनि, त उन में खणी न वेंदा। इनफॉर्मल या एजेंडा खां हटी करे का अहिड़ी ॻाल्हि थिए या को जेको मेंबर मुल्क आहे, नुमाइंदो आहे, कोई अहिड़ी ॻाल्हि करे विझे, ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी जेका एजेंडा आहे उन ई एजेंडा ते जेको ही फोरम जेको उहो मौजूदु रहंदो ऐं उन सां सम्झां बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। इन हवाले सां को बयान या को प्रदर्शनामो उन में इन शइ जो हुजण बि न घुरिजे, छाकाणि जो ही इन्हनि मामलनि जो फोरम। ठीकु आहे, मुख़्तसिर पाण ब्रेक वठंदासीं हिते, ऐं नाज़रीन ब्रेक खां पोइ जॾहिं पाण वापसि ईंदासीं त जेके आइनी तरमीम वारा मामला आहिनि ऐं घणे भाङे ॿुधाए पियो त जीअं ई शिंघाई ताउन तंज़ीम जो इजलास फुजाणी ते पहुचंदो त पार्लियामेंट में उहा तंज़ीम हाणे पेश में थींदी ऐं मंज़ूर बि थींदी। ऐं वापसि ईंदासीं पाण हुन ते बि ॻाल्हाईंदासीं। सिंध हाई कोर्ट में जेका 5 हाई कोर्टनि में उहाँखे ॿुधायोसीं दरख़्वास्तूं दाख़िल थियूं हुयूं
हिन मुजवज़ा आइनी तरमीम जेका हिकिड़ी तजवीज़ कयल आहे उनखे कालदम करार ॾियणु रद्द करण जे हवाले सां सिंध हाई कोर्ट तो उहा दरख़्वास्त जेका आहे रद्द करे छॾी आहे। कहिड़नि बुनियादनि ते रद्द कई आहे वापसि ईंदासीं, पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भलीकार ऐं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं आइनी तरमीम 26वीं आइनी तरमीम जेका आहे उन जे हवाले सां ऐं सिंध हाई कोर्ट समेत जेके 5 ई हाई कोर्ट आहिनि उन में दरख़्वास्तूं दाख़िल थियूं हुयूं। सो सिंध हाई कोर्ट उन दरख़्वास्त खे इहो चई रद्द कयो आहे त आर्टिकल 70 ऐं 77 तहत जेको आहे उहे क़ानून साज़ी जा जेके मामला थियनि था उन्हनि में अदालत मुदाख़लत नथी करे सघे ऐं जेसि ताईं उहा क़ानून साज़ी थिए नथी ऐं उनखां पोइ इहो साबित नथो थिए त उन में कहिड़ा झोल आहिनि या उहे इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ु आहे या छा, त पोइ उन्हनि मामलनि खे ॾिसबो। बहरहाल पहिरियां क़ानून साज़ी जे मामलनि में रंडक नथी विझी सघिजे ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ आइन जा आर्टिकल जेके आहिनि उन्हनि जा हवाला ॾिना आहिनि। सो हीअ दरख़्वास्त थी आहे रद्द। सो हाणे पाण अॻिते वधंदासीं। सो माजिद साहब, अव्हां खां मुंहिंजो सुवालु हूंदो छाकाणि त PTI खे बि इंगेज करण जी मौलाना फज़लुर रहमान साहब कोशिशि कनि पिया। कल्ह असद कैसर साहब उन्हनि सां राब्तो कयो ऐं अॼु मौलाना साहब मीरपुर ख़ास में इहो ॿुधायो त सुभाणे बिलावल सां बि मिलंदो, पोइ लाहौर वेंदो, उते नवाज़ शरीफ़ साहब सां मिलंदो ऐं नवाज़ शरीफ़ सां मिली हू वरी PTI वारनि सां बि मिलंदो। त उन्हनि खे बि कोशिशि कई पई वञे मौलाना जे थ्रू इंगेज करण जी। सो केतिरो इन ॻाल्हि जो इम्कानु आहे त PTI वारा बि जेके आहिनि सो कंहिं बि तरीक़े सां इन आइनी तरमीम जे हवाले सां को राज़ी थी वञनि? ॾिसो नसीर साहब, ॾुखी ॻाल्हि आहे। PTI वारनि वटि 2 इश्यूज़ आहिनि ऐं हिकिड़ो इशू जेको आहे उहो आइनी तरमीम खां पोइ हुननि खे इहा यकीन आहे त जेको आहे सो हुननि जी जेके सीटूं रिज़र्व आहिनि उहे कोन मिलंदियूं। उन जे लाइ हिकिड़ो बंदि बदिजी वेंदो ऐं हार्स ट्रेडिंग थींदी। हिकु त इहो उन्हनि लाइ वॾो इशू आहे, तंहिंजे करे मूंखे कोन थो लॻे त हू कंहिं बि सूरत में मञीदा। ज़ाहिर सभु चवनि था तव्हां जेको आहे सो पोइ ते हटी वञो, एहतिजाज न कयो ऐं हीउ हिकु वॾो इवेंट आहे, पर उन्हनि लाइ सर्वाइवल जो मसइलो आहे। ॿियो जेको वॾो मसइलो आहे अॼुकल्ह उहो जेको इमरान ख़ान लाइ चवनि पिया उहो मां पाण फेस करे रहियो आहियां, कन जो इशू आहे। कन में हू वॾी उमिरि जा माण्हू आहिनि ऐं उनखे वॾो पेन आहे, तकलीफ़ आहे, जेको मूं वॾनि आर्टिकल्स में बि पढ़ियो आहे। पर हू हिकिड़ो कन्फाइनेड आहे हिकिड़े 6x6 रूम में ऐं हू वॉक बि कोन पिया करे सघनि ऐं उनखां मशीन बि खसी वई आहे ऐं उनखे डॉक्टर सां बि कोन पिया मिलण ॾियनि ऐं फैमिली मेंबर सां बि कोन पिया मिलण। हाणे इहे ॻाल्हियूं केरु थो करे जॾहिं मुलाक़ातनि ते ई बैन आहे माजिद साहब, त इहे हिकिड़ा रूमर्स बि थी सघंदा आहिनि, अफ़वाह फैलाया विया हुजनि, ईअं न हुजे में बि? न, इहे त अॻु जूं ॻाल्हि आहिनि, हुन सां इहे इशूज़ न हिन खां मशीन वापसि कई वई आहे, एक्सरसाइज़ नथी करण ॾिनी वञे, केरु पियो ॿुधाए? हुकूमत पाण हिन जो इक़रार कयो आहे। जी, हुकूमत पाण इक़रार कयो आहे, वॾनि जर्नलिस्ट लिखियो आहे, ज़ाहिद हुसैन लिखियो आहे ऐं उनखां सवाइ डान जे हिकु ॿिया जेको आहे सो खुरम हुसैन आहे संबडी, उन ई लिखियो आहे। काफ़ी जेके आहिनि से जर्नलिस्ट लिखियो आहे त इहा सूरत हाल आहे। मां हुनखे डिफेंड कोन थो कयां, मां ॿुधाइण थो चाहियां इहे 2 जेके आहिनि उहे उहे उन्हनि जा इशूज़ आहिनि ऐं मूंखे कोन थो लॻे त कंहिं बि सूरत हाल में हुननि खे प्रेशर जेको आहे सो उहो माउंट अप करिणो आहे ऐं प्रेशर हू माउंटेन कंदा ऐं उनजी कोशिशि हूंदी प्रेशर माउंट थिए ऐं हू का न का रिलैक्सेशन जेका आहे हुकूमत खां वठी सघनि। सो इहे 2 शर्तूं आहिनि। जेकॾहिं इन्हनि ते जेकॾहिं हुकूमत उन्हनि खे इंगेज करे थी त शायदि हू मञी वञनि, पर जेकॾहिं इन्हनि ते इंगेज कोन कंदी, उन्हनि खे चवंदा त बाबा हीउ मुल्क जो मसइलो आहे, सालमियत जो मसइलो आहे, जीअं असां वटि कराची में कल्ह मुल्क जी सालमियत जो मसइलो थी वियो। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा सालमियत जा मसइला आहिनि, सलामती जा मसइला आहिनि, त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ वॾा इशूज़ आहिनि। सो मूंखे कोन थो लॻे त कोई PTI वारा कंहिं बि हिन जे चवण ते ईंदा, छो हुननि खे ख़बर बि आहे, छो त हुकूमत जेके ॻाल्हियूं कंदी आहे, असां सां छा कराची में ॻाल्हियूं कयूं वियूं, असां सां कहिड़ा हशर थिया। सो अहिड़ा हशर हुकूमत हू जिथे किथे करे सघे थी ऐं मां सम्झां थो त PTI कते बि यकीन कोन कंदी हुकूमत जे ॻाल्हियुनि ते। हू पंहिंजे एहतिजाज करण जी पूरी कोशिशि कंदी ऐं हालात जेके आहिनि से उन्हनि जे लाइ बिल्कुलु फेवरेबल कोन्हे। ॻाल्हि में सम्झ में अचे पियो त जेको आहे सो PTI खे जेका आहे सा उहा डिसफ्रेंचाइज़ करण जी कोशिशि कई पई वञे ऐं उन ते कॉम्प्रोमाइज़ मूंखे लॻे थो हू कोन कंदा। सही। सो इब्राहिम साहब, हाणे वरी मुंहिंजो सुवालु अव्हां खां इहो हूंदो त कीअं था ॾिसो, मौलाना साहब त चयो आहे त तमामु घणी अॻभराई थी चुकी आहे, मुकमल जेको मसवदो आहे, ड्राफ्ट आहे, उनखे फाइनल करण वेझो पहुची चुका आहियूं, दुआ करें आगे भी हो जाएगा। हाणे मौलाना भी काफ़ी पुरुमीद आहिनि ऐं अॼु त इहे बि ख़बरूं हलनि पियूं थियूं त मौलाना जेकॾहिं एग्री न बि थियनि थिया त तयारी करण वारनि हिन भेरे मुकमल तयारी करे छॾी आहे। 10-12 माण्हू जेके आहिनि उहे आज़ाद चऊं, PTI जा चऊं, उन्हनि जी सपोर्ट क़ौमी असेंबली मां, सेनेट में बि अंग जेको आहे सो उहो पूरो कयो वियो आहे, होमवर्क मुकमल आहे ऐं जीअं ई कॉन्फ्रेंस शिंघाई ताउन तंज़ीम वारी पूरी थींदी तरमीम भी मंज़ूर थी वेंदी। अव्हांखे बि ईअं लॻे पियो?
मौलाना फजल रहमान साहब जेको मसौदो ॾिनो आहे, ड्राफ्ट पेश कयो आहे, उन में तक़रीबन इन्हनि समूरियूं जेके हुकूमती जेको ड्राफ्ट आहे उन सां तक़रीबन सभु ॻाल्हियूं मिलनि थियूं, पर मौलाना हिकिड़े नुक़्ते में जेको थियो आहे उहो वरी अहिड़ो मसइलो पैदा करे विधो आहे। उन ते उहो हिकिड़ो ई नुक़्तो रहियल आहे जंहिं ते मौलाना साहब जी जेका सा उहा ॻाल्हि सुभाणे जेका मुलाक़ात थियणी आहे बिलावल भुट्टो ज़रदारी सां, उहो हिकिड़ो ई नुक़्तो आहे जंहिं ते बिलावल भुट्टो ऐं या नवाज़ शरीफ़ जी जेका आहे उहो राब्तो थियो आहे। उहो हिकिड़ो ई नुक़्तो आहे जंहिं ते या नवाज़ शरीफ़ वरी जेको उहो नुक़्तो आइनी अदालत वारो आहे। बिल्कुलु उहो आइनी अदालत वारो आहे। मौलाना साहब जो जेको थियो उहो फरमाइण इहो आहे त आइनी अदालत न हुजे, बेंच जेका उहो आइनी बेंच हुजे जी। त होॾां सॼो पैकेज आहे, होॾां जंहिं ते महिनत थियल आहे, जेको हिकिड़े विज़डम तहत जेको थियो आयो आहे। ऐं उहो जेको थियो तसवर दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि आहे त भई कॉन्स्टिट्यूशनल जेको थियो कोर्ट अलॻि हुजणो घुरिजे, छाकाणि जो ही जज जेके शहरों हर दरख़्वास्त ते या हर मनपसंद दरख़्वास्त ते सियासी थी पंहिंजे अंदर जे सियासतदान जे कुर्सी ते वेही सरकारी पघार कंदे जेको थियो उहो सियासतदान ते होॾां वेरनि, उन ई करे इंसाफ़ जे फोरम खे अलॻि कयो वञे, आइनी मामलनि जे निगरानी खे अलॻि कयो वञे। ऐं उहो पार्लियामेंट खे फ़ैसिलो करिणो आहे, ऐं पार्लियामेंट कीअं थी करे मेंबर पूरा करे सघे थी। ऐं जेको इंगेजमेंट आहे PTI सां, उहो हुकूमत हुननि खे दरख़्वास्त कई आहे, तव्हां गौर करियो, जेका हुननि रद्द बि करे छॾी आहे। ऐं हू जेको वेठा आहिनि हिननि सां ॻाल्हाईंदासीं कोन, ॻाल्हाईंदे सां मालिकनि सां, पर मौलाना फज़ल रहमान जी जेका आहे उहो केस मौलाना खे हिननि तमामु अॻु में घणी इज़त ॾिनी हुई 2018 खां अॻु में, 2018 वारी हुकूमत खे हाणे ॾिसूं त मौलाना साहब खे PTI वरी केतिरी इज़त ॾिनी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पार्लियामेंट में हीअं जेका पार्लियामेंट जी जोड़जक आहे, जेका इलेक्शन जे नतीजनि मुताबिक़ जेको पार्लियामेंट आहे उन में आज़ाद मेंबर कई आहिनि। जेकॾहिं PTI वारा एॾा नज़रियाती आहिनि, इमरान ख़ान जा एॾा चहीता आहिनि, जेके हुनजे इशारे ते जेको थो ईअं सिर्फ़ु फ्री ते रखी छॾींदा, त पोइ उन्हनि खे बिल्कुलु हिन तरमीम जी हिमायत न करणु घुरिजे। पर इमरान ख़ान खे पंहिंजो दौर बि यादि करणु घुरिजे, जॾहिं हुन जेको सो सेनेट चेयरमैन जेको सो चूंडायो हो, वोट चोराए नून लीग वारनि जा जनरल लियाकत जे ज़रिए, ये प्रैक्टिस तो पुरानी थींदी रही है। तो हाणे कल हुनजे दौर में भी हिननि जे दौर में जेका न हुजणु घुरिजे, उनजे करे त पंहिंजे नेचुरल वे में जेको तो वञणु ॾिनो वञे, ऐं उन में जेका असां अहिड़ा माण्हू पैदा न कया वञनि जेके अवां कले। सही, मतिलबु अव्हांखे लॻे थो त PTI वारनि खां वरी बि ट्रेन मिस थी वेंदी आहे। मौलाना फज़ल रहमान साहब अव्हां अॻे ई चयो हो, माजिद साहब काफ़ी पुरुमीद हुआ त उहे PTI जे पासे हूंदा, पर अव्हां चयो त वक़्तु साबित कंदो त मौलाना कहिड़े पासे आहिनि। अव्हांखे लॻे थो त मौलाना वरी बि हुकूमती इताद सां गॾु हूंदा हिन तरमीम वारे मामले ते? आउं सम्झां थो त मौलाना साहब जेको थियो आहे उहो बिल्कुलु राज़ी थी वेंदो। हाणे इन ई नुक़्ते ते कहिड़ी लचक थी अचे या विच वारो रस्तो कहिड़ो थो निकिरे, मौलाना साहब जेको थो खुली साम्हूं थींदा अचनि, या मौलाना साहब जेको थो पोइ अंदर जी ॻाल्हि थींदा कनि, पंहिंजो जेके उहे शर्तूं आहिनि, जेके शर्तनि पंहिंजा उहे थींदा रखनि, उहो त हिननि ॿिनि वॾियुनि मुलाक़ातनि खां पोइ जेको थो, पर आउं पूरो उमेद आहियां, छाकाणि जो मौलाना साहब पार्लियामेंट जो या जमहूरियत जो हुनजे कई भरम रखंदा आया आहिनि। उन्ही खे ख़बर आहे त हिन भेरे बि जेको थो हू ॿिनि वॾियुनि पार्टियुनि सां गॾिजी वेही को अहिड़ो रस्तो कढंदा जंहिंमें मौलाना साहब खे ख़ुदि जेको सेविंग मिलंदी, ऐं हिननि सां गॾिजी जेको थो उहो कामयाबु थी वेंदा। छाकाणि जो मौलाना खे साहब खे बि इहा ख़बर आहे त मूं वोट न ॾिनो ऐं रहिजी वियसि, त हीअ तरमीमूं थी वेंदियूं, ऐं पोइ उन्हनि खे अंडू मौलाना साहब। सही, माजिद साहब, त मौलाना जो रोल अव्हां कीअं था ॾिसो? अॼु त उन्हनि चयो आहे त असां ड्राफ्ट खे फाइनल करण जे वेझो वेझो पहुची चुका आहियूं। इट मीन्स के नज़र अचे पियो त हू एग्री थी विया आहिनि घणनि नुक़्तनि ते। इहो हू चवंदा त हाणे कॉन्स्टिट्यूशन कोर्ट न हुजणु खपे, कॉन्स्टिट्यूशन बेंच ठहणु खपे, उहा सुप्रीम कोर्ट जे मौजूदा जजनि ते मुश्तमिल हुजे, मोस्ट सीनियर जेके 5 जज हुजनि। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी हुन ते एग्री कोन पई थिए। सो मौलाना खे कहिड़े पासे वेंदे ॾिसो पिया? अव्हां जो पुराणो जेकॾहिं मौक़िफ़ ॾिसूं त अव्हां चयो त मौलाना PTI सां गॾु बीठल हूंदा, हुकूमत सां गॾु न हूंदा। अॼु बि अव्हांखे ईअं थो लॻे, या अव्हांखे लॻे थो त न हाणे मौलाना हुकूमत सां गॾु हूंदा, घटि में घटि ही तरमीम मंज़ूर कराइण जे सिलसिले में? मुंहिंजे ख़्याल में मूं इहा ॻाल्हि कई, जेकॾहिं मौलाना खे कुझु लालचूं वालचूं ॾिनी वियूं, का गवर्नरशिप या का अहिड़े क़िस्म जी
का लालच ॾिनी वई त उते हू राज़ी बि थी सघनि था, जेको जी हुनजो पुराणो जेको आहे एक्सपीरियंस उहो इहो थो ॿुधाए त कॾहिं हुनजो जेको आहे सो न्याणो, कॾहिं हुनजो जेको आहे सो न हुन भाउ, माज़ी में ऐं उन्हनि ठीका खे बिका जेके पेट्रोल जा हा ॿियनि जा हा मिलंदा हुआ, जी वरी जी पोइ कॾहिं जी जी कश्मीर कमेटी कश्मीर जा जा सरबराह थींदा हुआ। हा जी त इहो हुनजो माना पास्ट एक्सपीरियंस रहियो आहे ऐं इहा इम्पॉसिबल ॻाल्हि त बिल्कुलु कान्हे, पर हा इन में जेके ॿ टे नुक़्ता आहिनि जेके पीसीआई जेके आहिनि से उन में इंक्लूड कया आहिनि। उन में इहा कोर्ट आहे ऐं मूं कल्ह असां खे ॿुधो पियो उन बि इहा उन कोर्ट जी जेका दो के मां कोन थो कयां। अॼु कोर्ट जे हवाले सां मुंहिंजे दोस्त ज़मीर घुमरे हिकिड़ो शेर बि सिंधी वारो शेर कयो आहे त बराबरी सरासरी असांखे खपे अदल ऐं इंसाफ़ जी बराबरी। सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं असां त बराबरी ऐं सरासरी कल्ह कराची में ॾिसी छॾी ऐं ख़बर कोन्हे इहो पार्टी बेस्ड आहे या पीपल्स पार्टी बेस्ड आहे या पर्सन बेस्ड आहे। जेकॾहिं पीपल्स पार्टी बेस्ड आहे ऐं रुॻो वॾेरनि खे जेको आहे सो कुझु कोन चयो वेंदो, ग़रीब आवाम खे जेकॾहिं डंडा लॻंदा पोइ माज़रत सां असांखे बि उहो क़बूल न आहे। पर जेकॾहिं उहा सिंध जी भलाई लाइ आहे, सिंध जी जेको आहे सो उन जे हक़नि जे हवाले सां आहे, उहो असांखे क़बूल आहे। पर हींअर ताईं असां ॾिठो आहे त जेका जहिड़े क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उन ते जेका आहे सा पार्टी जो ध्यानु कोन्हे। सिंध जा माण्हू जेके आहिनि से उन्हनि जूं नियाणियूं जेके आहिनि से रस्तनि ते उन्हनि खे लेटियो पियो वञे, उन्हनि खे गेलियो पियो थो वञे। असांजा नौजवान जेके आहिनि से उहे पुलिस जूं मारूं था खाइनि ऐं दहशतगर्दनि जे अॻियां जंहिंखे सिंध जे माण्हुनि वोट ॾिना आहिनि उन वोट जो बि जेको आहे सो लिहाज़ कोन रखियो आहे। उन्हनि वोटरनि खे हुननि ज़मीन ते घसीटियो आहे ऐं उहे माण्हू जेके पीपल्स पार्टी खे गारियूं ॾींदा आहिनि, जिन्हनि मूं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे इहो ट्वीट बि कयो त जेके टेररिस्ट आहिनि उन्हनि असांजी शहीद बेनज़ीर भुट्टो खे उन्हनि शहीद कयो। अॼु असांजी पार्टी वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त उन्हनि दहशतगर्दनि सां वेठी आहे, उन्हनि माण्हुनि सां कोन वेठी आहे जेके बीबी ते मातम कंदा पिया हुआ। सो असां सिंध जा माण्हू जेके अमन पसंदि आहियूं ऐं अमन ऐं रवादारी जी ॻाल्हि था कयूं, पर उन खे बि जेको आहे सो ही पार्टी तस्लीम नथी करे। तंहिंजे करे मुंहिंजी इहा रिक्वेस्ट हूंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, घणनि वर्करनि ते एहतजाज कयो आहे, मां बि हिकिड़ो पंहिंजो प्रोटेस्ट जेको आहे उहो टोकन प्रोटेस्ट हिन प्लेटफॉर्म ते कयां थो त ठीकु आहे असां उन खे बिल्कुलु क़बूल कंदासीं आइनी तरमीम, पर हिननि मामलनि खे ॾिठो वञे। सुभाणे ईअं न थिए जो जेके पार्टी जा जेके रहनुमा आहिनि उहे असां वटि सुबुह जो जेको आहे सो आसफ़ा खे बि ईअं पुलिस वारा पकड़नि ऐं ईअं जेके आहिनि से ॿिया पकड़नि ऐं इहे हालात जेके आहिनि से हिननि गुंडनि ऐं दहशतगर्दनि जे हथनि में वियूं हलियूं पोइ शायदि हालात हिननि जे कंट्रोल खां भॼिया वेंदा। सो मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी हुननि खे त कुझु न कुझु ख़्यालु कयो वञे, ख़ासि करे उहे माण्हू जेके पॉलिटिकल आहिनि, जिन्हनि जो पार्टी सां को तालुक कोन्हे, जेके ह्यूमन राइट्स जा माण्हू आहिनि, जेके सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि था, सिंध में अमन ऐं रवादारी जी ॻाल्हि कनि था। अगरि उन्हनि ते पीपल्स पार्टी सेंसिटाइज़ न आहे, उन्हनि ते जेकॾहिं असांजा माण्हू ॻाल्हाइण लाइ तयारु कोन आहिनि, असांजा नुमाइंदा ख़ामोश आहिनि, पोइ अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पोइ असांखे अहिड़ी आइनी तरमीम न खपे जेका सिर्फ़ु हिकु पार्टी बेस्ड हुजे। उहा आइनी तरमीम अहिड़ी हुजे जेका सिंध जे माण्हुनि जी हक़नि जी ॻाल्हि करे, सिंध जे इंटीग्रिटी जी ॻाल्हि करे, सिंध में रवादारी जी ॻाल्हि करे ऐं सिंध जे जेके मजमूई तरह जेके असांखे माण्हुनि खे जेके परेशानियूं आहिनि त सिंध जी इंटीग्रिटी ते को हमिलो थींदो उन जी ॻाल्हि करे पोइ असां पीपल्स पार्टी खे वेलकम कंदासीं। पर अफ़सोस सां चवणो थो पए हींअर ते पीपल्स पार्टी जो उहो रवैयो रहियो कोन आहे जंहिं ते मां सिर्फ़ु अफ़सोस ई एक्सप्रेस करे सघां थो। दो के मूं सॼी ज़िंदगी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे। सही। ऐं हालांकि शेरी रहमान जो हिकिड़ो ट्वीट आयो, यकीन मुंहिंजी नज़र मां गुज़रियो हूंदो, नाइब सदर जी जी आहिनि जी उन्हनि मज़म्मत कई ऐं बख़्तावर बि बख़्तियार जी भुट्टो ज़रदारी साहिबा उन्हनि मज़म्मत कई ऐं उन्हनि चयो त न थियणु खपे, पर उन्हनि मज़म्मतनि खां पोइ वरी नज़र आयो त FIR बि दाख़िल थी वई। सही। जेकॾहिं हिकिड़े पासे जी जी मज़म्मत कयो तव्हांजी पॉलिसी आहे त पोइ FIR कटण वारी जेका पॉलिसी आहे इहा जेकॾहिं कंहिंजी आहे, सिंध हुकूमत जी आहे न इहो या लॻे पियो न, इहो जी ॾिसो न कंप्रोमाइज़ थी लॻे न, जी पाकिस्तान पीपल्स पार्टी कंप्रोमाइज़ पई लॻे न। तव्हां ऐं हुननि माण्हुनि खे ॾिसो जंहिं मुंहिंजे दोस्त जामी खे झलियो आहे हितां गले में मथां, तव्हां ॾिसो त सही उहो माण्हू तव्हांखे न सिंधी लॻंदो, तव्हांखे ईअं लॻंदो त को टेररिस्ट मुल्लो आहे। ऐं उहो माण्हू जेके असांजी न्याणी खे गेलियो पिया था वञनि या सिंधू घाघरो सिंधू खे गेलियो पिया था वञनि, उहे तव्हां ॾिसो त सही उन्हनि जूं शक्लूं त ॾिसो, या उहे माण्हू जंहिं डॉक्टर न न सूरज असां खे पाण पकड़ियो आहे उते उहा छा हुआसीं, पई चए, सिविल कपिड़नि में खोड़ माण्हू तव्हां हुआ, मौजूदु हाणे हो, उहे मां कहिड़नि त उहो इदारनि सिर्फ़ु जा उनखे आहिनि कीअं एक्सप्रेस आहिनि। उन्हनि सो माण्हुनि खे चवे पई त बहरहाल असांजो ॾोह सिर्फ़ु इहो आहे त असां सिंधी आहियूं। मां ॻाल्हि उहो पियो थो कयां न सर, बिल्कुलु उहा ई ॻाल्हि पियो थो कयां त उनजे बावजूदि ईअं थो लॻे त पीपल्स पार्टी कंप्रोमाइज़ड आहे इन आइनी तरमीम जे करे ऐं आइनी कोर्ट जे करे। तंहिंजे करे मां उन ई ॻाल्हि थो कयां त जेकॾहिं एॾी वल्नरेबिलिटीज़ आहिनि ऐं एतिरा जेकॾहिं कंप्रोमाइज़ड आहिनि त पोइ मूंखे ख़दशो आहे त असांखे हुन मां फ़ाइदो कोन मिलंदो। ठीकु आहे। हाणे मुख़्तसर इब्राहिम साहिबु असां एंडिंग न वञूं पिया। हाणे हीउ मामिलो जीअं माजिद साहिबु छेड़ियो आहे, यकीननि हुन ते पाण खे ॻाल्हाइणो पवंदो
त हीअ जेका कल्ह सूरत हाल थी कीअं त ॾिसो त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उनखे मिसहैंडल कयो, पुलिस उनखे जेकॾहिं मिसहैंडल कयो आहे त उन सां ज़ाहिर आहे जेका कुझु तनक़ीद थी आहे त उहा वधि खां वधि पीपल्स पार्टी ते ई थिए पई। ज़ाहिर आहे सूबे में उन्हनि जी हुकूमत आहे, इन सूबे जे माण्हुनि उन्हनि खे वोट ॾिना ऐं जेको कल्ह क्लास हो सिंध जो उहे सभु अदीब, दानिशर, शाइर, सहाफ़ी, सिंगर, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा, इंसानी हक़नि जा अॻवान, उन्हनि कंहिंखे बि उन्हनि मतिलबु त छॾियो कोन। कल्ह जेका सूरत हाल नज़र अचे पई इहे की या त सफ़ा मथी लेवल जूं के इंस्ट्रक्शन हुयूं त कंहिंखे नाहे छॾिणो, सहाफ़ियुनि खे लोगो हथ में हुया त उन्हनि खे बि लठियूं पे लॻियूं, उन्हनि खे बि वेननि में दसे दसे खयूं पे। अव्हां कीअं ॾिठो उन समूरे अमल खे, या पीपल्स पार्टी ते जेका तनक़ीद थिए पई कीअं त ॾिसो पीपल्स पार्टी खे उन ते छा करणु खपे? पार्टी खे उन ते माफ़ी वठणी घुरिजे, सिंध जे वॾे वज़ीर खे उन ते माफ़ी वठणी घुरिजे, बिलावल भुट्टो ज़रदारी खे उन ते माज़रत करणु घुरिजे। ही को मतिलबु को मामूली शइ कोन्हे, खणी केरु मथां अची फ़रिश्ता करेगा, पुलिस जी वर्दियुनि में जेके ॿी फोर्स जा माण्हू आहे, एजेंसियुनि जा माण्हू आहे, जेको बि थियो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी जा आहे, हुकूमत उन जी आहे। SSP, DIG, IG उहे ज़िम्मेवार आहिनि, उहे हुकूमत जा ॾाढो जवाबदार आहिनि। हुकूमत जेको सो अवाम जे अवाम जे कुलनि ते चढ़ी आई आहे, किथां आई आहे हुकूमत? अवाम जे वोटनि तां आई आहे। उन जे करे पीपल्स पार्टी खे इन जी ज़िम्मेवारी खां ॿाहिरि कढी नथो सघिजे। ॿी ॻाल्हि त इहो माज़रत जेको सो इहो या जेको सो उनजी मज़मत करणु इहो बिल्कुलु नाकाफ़ी आहे, बिल्कुलु नाकाफ़ी। शेरी रहमान खे उन बतौर जेको सो वाइस प्रेसिडेंट पार्टी उनखे उन ते माज़रत करणु घुरिजे, पर आउं चवां थो चेयरमैन साहब खे करणु घुरिजे, वॾे वॾे ठीकु आहे, वरी हटाए महिरबानी। छॾणु घुरिजे, उन हटाए छॾणु घुरिजे। IG खे, DIG खे, SP खे, SP भई जेको सो नंढड़े नंढड़नि एहलकार उन्हनि जी मजाल आहे, जेको SP खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे, उन्हनि खां इस्तीफ़ा वठणु घुरिजे, मुअतल करे उन मथे केस दाख़िल करिजे ऐं फौरी तौर ते इहो FIR वापसि। ठीकु आहे, वरी महिरबानी माजिद साहब, इब्राहिम कुमार साहब, अव्हांजी वरी महिरबानी। सो नाज़रीन ही हुई समूरी सूरत हाल, ऐं जेका सूरत हाल कल्ह नज़र आई ईअं लॻे कोन पियो त कोई SP लेवल जो मामिलो हूंदो, उन्हनि जी इंस्ट्रक्शन ते एतिरा जेके आहिनि कंटेनर हूंदा रस्ते में ॿियो टियों। पर जेको कुझु थियो आहे पीपल्स पार्टी जी क़यादत खे पाण इन ॻाल्हि जो अहसासु थी चुको हूंदो त उन्हनि खां जेकॾहिं थियो आहे जो केॾो वॾो भंड थियो आहे समूरी सिंध में, छा पर दुनिया लेवल ते उनजी मज़मतूं थियनि पियूं, ट्विटर भरियो पियो आहे, सोशल मीडिया समूरी, ऐं जेकॾहिं पुरमुन तरीक़े सां हिकिड़ा 200-250 माण्हू अचनि हा, 500 माण्हू अचनि हा, एहतिजाज करे हलिया वञनि हा त छा थी वञे। सो इहो वाक़ियो त मिसहैंडल हुअण खां थियो आहे। सो बहरहाल ही जेके मामला आहिनि आइनी तरमीमुनि जा मामला या SCO कॉन्फ्रेंस वारा मामला ईंदड़ ॾींहंनि में पाण उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जो कैसो जारी रखंदासीं। अॼु जो इहो असांजो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असां ईंदा इजाज़त, अलाह निगहबान।